अस्सलाम वालेकुम दोस्तों। डीएसए छा आहे ऐं जेकी वॾियूं कंपनियूं आहिनि जीअं माइक्रोसॉफ्ट, गूगल, एमेज़ॉन, एप्पल, मेटा या फेसबुक, इहो डीएसए खे एतिरो इम्पोर्टेंस छो थियूं ॾियनि। डीएसए डेटा स्ट्रक्चर्स एंड एल्गोरिथम्स हिकिड़ो कोर्स आहे जेको कंप्यूटर साइंस ऐं सॉफ्टवेयर इंजीनियरिंग जे स्टूडेंट्स खे यूनिवर्सिटीज़ में पढ़ायो वञे थो। हिन में स्टूडेंट्स मुख़्तलिफ़ डेटा स्ट्रक्चर्स ऐं एल्गोरिथम्स जे बारे में पढ़नि था ऐं प्रॉब्लम्स खे घटि खां घटि टाइम ऐं मेमोरी या स्टोरेज यूज़ कंदे सोल्व करणु सिखनि था। डीएसए में स्टूडेंट्स के एरेज़, लिंक लिस्ट, क्यूज़, स्टैक्स, ट्रीज़, ग्राफ्स ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ डेटा स्ट्रक्चर्स जे बारे में पढ़ायो वञे थो ऐं उन सां रिलेटेड मुख़्तलिफ़ एल्गोरिथम्स बि पढ़ाया वञनि था। हाणे जेकॾहिं ॻाल्हि कयूं त ही वॾियूं कंपनीज़ जेके आहिनि डीएसए खे एतिरो इम्पोर्टेंस छो थियूं ॾियनि। हाणे ही जेके कंपनीज़ आहिनि एमेज़ॉन, फेसबुक, गूगल, एप्पल, इहे जॾहिं इंजीनियर्स सिलेक्ट कनि थियूं त उहे उन्हनि खे इंजीनियर्स में कुझु स्पेसिफिक क्वालिटीज़ खपंदियूं आहिनि। उहे क्वालिटीज़ जीअं स्ट्रॉन्ग प्रॉब्लम सॉल्विंग स्किल्स, लॉजिक बिल्डिंग, टाइम मैनेजमेंट ऐं प्रोग्रामिंग ते स्ट्रॉन्ग ग्रिप हुजणु शामिल आहिनि। ही सभई क्वालिटीज़ खे चेक करण लाइ ही टेक्निकल इंटरव्यूज़ कंडक्ट कंदा आहिनि, जंहिंमें तव्हांखे हिकिड़ो सिनेरियो बेस्ड क्वेश्चन ॾिनो वेंदो आहे ऐं तव्हांखे उहो डीएसए जा कॉन्सेप्ट यूज़ करे लॉजिक बिल्डिंग, प्रॉब्लम सॉल्विंग ऐं टाइम खे मैनेज कंदे हिकिड़ो एफिशिएंट ऐं ऑप्टिमाइज़ सॉल्यूशन कढणो हूंदो आहे विदिन दी टाइम एंड मेमोरी लिमिट्स जेके तव्हांखे ॾिना वञनि था। हिन प्रोसेस खे यूज़ कंदे इंटरव्यूअर तव्हांजो प्रॉब्लम सॉल्विंग स्किल्स, लॉजिक बिल्डिंग, टाइम मैनेजमेंट ऐं प्रोग्रामिंग जी सलाहियतनि खे एवेल्यूएट करे थो ऐं उन बेस ते ई तव्हांखे सिलेक्ट कयो वञे थो। प्रोडक्ट बेस्ड कंपनीज़ जीअं एमेज़ॉन, फेसबुक, गूगल जा सिस्टम जेके आहिनि लखें यूज़र इस्तेमालु कनि था, त तंहिं लाइ उहे ऑप्टिमाइज़ेशन ऐं एफिशिएंसी ते वधीक फोकस कनि था ऐं उन लाइ उहे इंटरव्यूज़ में डीएसए ते वधीक ज़ोर ॾियनि था। पर जेके सर्विस बेस्ड कंपनीज़ आहिनि जीअं इन्फोसिस थी वियो या टीसीएस थी वियो या जेके स्टार्टअप्स आहिनि, उहे डीएसए सां गॾोगॾु तव्हांजे डेवलपमेंट स्किल्स ते फोकस कनि था ऐं उन जे रिलेटेड बि तव्हां खां सुवाल कनि था। ही वॾियूं कंपनीज़ जेके आहिनि प्रोडक्ट बेस्ड कंपनीज़ जेके बैंक जे अंडर अचनि थियूं, इहे डीएसए सां गॾु तव्हां खां इंटरव्यूज़ में ऊप, नेटवर्किंग ऐं सिस्टम डिज़ाइन जे रिलेटेड बि सुवाल कनि था। तव्हांखे उहे बि प्रिपेयर करणा पवंदा ऐं उन्हनि जी तयारी करणी पवंदी इंटरव्यू ॾियण खां पहिरियां। हीउ हिकिड़ो जनरल डिस्कशन हो तव्हांखे अवेयर करण लाइ त डीएसए छा आहे ऐं डीएसए खे एतिरो इम्पोर्टेंस छो थो ॾिनो वञे वॾियुनि कंपनीज़ में। तव्हां वधीक हिकिड़े प्रॉपर गाइडेंस लाइ या रोड मैप लाइ यूट्यूब ते मुख़्तलिफ़ वीडियोज़ ॾिसी सघो था। स्पेशली जेके इंजीनियर्स ऑलरेडी हिन में कमु करे रहिया आहिनि, उन्हनि जा वीडियोज़ बि ऑलरेडी जाम मौजूदु आहिनि यूट्यूब ते, तव्हां ॾिसी सघो था ऐं प्रॉपरली पंहिंजी तयारी स्टार्ट करे सघो था। वॾी महिरबानी।